बिस्मिल्लाह रहमान रहीम। सोना प्रोग्राम, प्यारो प्रोग्राम सरतियों ऐं सिंगार उन सां गॾु आऊं अव्हांजी पंहिंजी नसरी नाज़ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। आहा हीअ त चहल पहल लॻी पई आहे। माशाल्लाह माशाल्लाह सयूं चारों तरफ़ जॾां बि ॾिसां पाड़े में वियसि, हेॾां वियसि होॾां वियसि, पर सयूं सयूं। जी ख़ैर सां रमज़ान मुबारक जो महीनो ख़तमु थी वियो। ज़ाहिर ॾाढो ॾुख थींदो आहे, अहिड़ो भलारो महीनो, प्यारो महीनो, बरकतुनि वारो महीनो। ऐं पर ज़ाहिर जॾहिं वो रमज़ान ख़तमु थींदो आहे त असांजी ईद शुरू थींदी आहे। ऐं ईद उन्हनि लाइ जिन्हनि रोज़ा रखिया, जिन्हनि इफ़्तार कराई, जिन्हनि ग़रीबनि जो अहसासु कयो, उन्हनि जी मदद कई, ऐं जेके इतिकाफ़ में वेठा, जेके बि मुंहिंजा भेणियूं भाइर आहिनि, सभिनीनि खे असांजे धरती चैनल जे सॼे सत पारां तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। अलाह अलाह जो रसूल कंदो इंशाअल्लाह अहिड़ियूं हज़ारे ईदियूं तव्हांखे परवरदिगार नसीब कंदो। पर इहे ईदियूं तॾहिं आहिनि जॾहिं ईदुनि ते असीं वेही पाण में गॾु ईदियूं कंदा आहियूं। ऐं ईद जो इंतज़ारु हूंदो आहे, सॼो साल वेही इंतज़ारु कंदा आहियूं। ख़ासि तौर ते असांजा पंहिंजा बचड़ा ॿारड़ा चवंदा आहिनि त असांखे ईद ते हीअ कपिड़ा खपनि, हीअ चूड़ियूं खपनि। ऐं गिफ्टनि जी जेका आहे सभु मार गड़ थींदी आहे। गिफ्ट चाहे हेतिरो हुजे चाहे वॾो हुजे, पर जॾहिं असां हिक ॿिए खे गिफ्ट ॾींदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे। इहा हिकिड़ी यादगिरी आहे। ज़रूरी न आहे त तव्हां हज़ारनि जो या लखनि जो गिफ्ट वठी ॾियो, पर जेकॾहिं तव्हां रुपए जी बि शइ ॾियो था न त ओॾी महिल ज़हन में कंहिंखे आणियो था, उनखे यादि था कयो। मां ॾिसां पई त मुंहिंजियूं जेके भेनरूं आहिनि, हाणे मां कंहिं जा नाला खणा त सभु मुंहिंजियूं सेरूं ख़ासि तौर ते टंडोलियार खां मूमल वेठी आहे। आहा मुंहिंजी कराची खां नसीम वेठी आहे। अलाह साईं तव्हांखे मुबारक करे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजूं सेयूं मां सभिनीनि खे खाराईंदसि। पर चवंदा आहिनि त ईद पंहिंजनि सां थींदी आहे ऐं ईद ते पंहिंजा ॾाढो यादि ईंदा आहिनि। मां हमेशह ईद कराची में कई आहे। ऐं पाण इहो सोचियो त छो न मुंहिंजूं सोहिणियूं भेनरूं, मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं जेके असांखे चवनि थियूं त असां वटि इहो प्रोग्राम कयो ऐं ईद असां सां गॾु कयो। ख़ासि तौर ते मां अदी फरीदा जो नालो चवंदसि, अदी शमशाद जे नाले चवंदसि, त इन्हनि तमामु घणो असांखे इसरार कयो। पर मां थैंक्सफुल आहियां धरती चैनल जी, जंहिं वरी असांखे इजाज़त ॾिनी त बिल्कुलु ईद पंहिंजनि सां ई आहे न, त तव्हां बि मुंहिंजा पंहिंजा आहियो। ऐं हीअ हैदराबाद में अॼु असीं ईद कयूं पिया। ऐं इन ईद जी ख़ुशी में जेके मुंहिंजियूं भेनरूं हिते असां वटि आयूं आहिनि, उन्हनि जो मां छा तारीफ़ करायां। जी हाणे मां ज़ाहिर आहे मुंहिंजी जेके भेनरूं हिते आयूं आहिनि, वेठियूं आहिनि, ऐं सुबुह सुबुह साण तयारु थी। पर हा ॿारनि खे ख़र्ची, इहो मां थोरी देरि खां पोइ ॿुधायां थी। पर तव्हांखे बि न आहे छॾिणो, ख़र्ची तयारु रखो। ऐं मां वठण जे लाइ बेचैन आहियां, छो जो मुंहिंजी नंढड़ी बि मूंसां गॾु आहे। इहा चए थी त आपा मूंखे ख़र्ची वठी ॾिजो। जीअं मां तारीफ़ करायां पई पंहिंजी मिठड़ी प्यारी भेण बदीन खां बदीन सूरमी सथ पारां, मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण अदी आबदा, उन जूं जेके आहिनि से भेनरूं आयूं आहिनि, अदी बख़्तावर, अदी मरियम ऐं अदी सदफ़, इहे आयूं आहिनि। असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। तव्हां सम्झी विया हूंदो त अदी कहिड़ो कमु कंदी आहे। जी बिल्कुलु असां वटि गज ठाहींदी आहे, अजरकियूं, ऐं माशाअल्लाह छा त उनजे अदी जो भर्त आहे। ऐं ॾिसी असीं त हैरान थी वियासीं। मूंखे ख़बर आहे तव्हां बि अदी खां ई परचेज़ कंदा आहियो। मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण अदी शमशाद तमामु सुठी आर्टिस्ट, ऐं मुंहिंजी भेनरुनि खां बि वधीक मां सम्झंदी आहियां त मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण आहे। हिन जा लख थोरा जो ईद वारे ॾींहुं बि टाइम कढी असां सां गॾु आहे। ऐं अदी फरीदा जो त जवाबु ई न आहे। जिथे जिथे मां हूंदी आहियां मां चवंदी आहियां त मुंहिंजी भेण फरीदा मूंसां गॾु हुजे। ऐं माशाअल्लाह अदी मां तव्हांजी केतिरी तारीफ़ कयां। ऐं हू ॾिसो, हू बि तव्हांखे सलाम था कनि ऐं चवनि था त छा त अॼु परी पई लॻे अदी। ही ईद आहे न बाबा, ईद असांजी अदी फरीदा उहे बि तयारु हूंदी आहे। अदी फरीदा ऐं उनजे भर में जेका शख़्सियत वेठी आहे माशाअल्लाह। ओहो तव्हां सभु बीह रहियो, ॿाहिरि वञो पिया ख़र्ची वठण लाइ। पर अदा माशूक खे ॾिसी सभु बीह रहिया आहिनि। ॾिठो अदा माशूक, पर इहा तव्हांखे ख़बर न आहे त ईद वठण लाइ बीठा अथव। ॾींदव न खुलिया करे, माना 10 जा नोट अञा बि 10 हलनि था। हेॾा मां ईंदुसि, मुंहिंजियूं प्यारियूं सोहिणियूं सरतियूं अदी फरज़ाना, मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण अदी बख़्तावर, पूरी फैमिली सां गॾु। ऐं ॾिसो पिया हीअ असांजी भेण गुॾड़ी कीअं पई घुमे फिरे, इहो ई त मज़ो आहे ॿारनि जो। ऐं अदी मुंहिंजी जेका आहे हा शाहिदा, मुंहिंजी शाहिदा अलाह सी ज़िंदगी ॾियसि। ऐं अदी जेका आहे सकीना, ऐं अदी मुक़द्दस, ऐं मुंहिंजो मिठड़ो प्यारो भाउ अदा राजा, अॼु अदा राजा बि असां सां गॾु आहे। दिलबर माशाअल्लाह ढोलक ते, ऐं अदा अहसन सां पहिरियों दफ़ो असांजी मुलाक़ात आहे, पर छा ख़ूब थो वॼाए थो माशाअल्लाह। अल्लाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे, ख़ुशियूं माणो। ऐं वरी बि मां तव्हां सभिनीनि खे चवंदुसि त ईद मुबारक, ईद मुबारक। ऐं असांजी हीअ जेका गुॾड़ी आहे ऐं अदी सदफ़, ऐं सदफ़ सां त खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। बिल्कुलु बदीन जे बारे में ॿुधाए
गर्मी गर्मी जिथे किथे मौसम ईअं पर ईद मुबारक वरी बि अदी सदफ़ ऐं तव्हां सभिनीनि पर कयो ईद मुबारक। ऐं हाणे पंहिंजे प्यारे प्रोग्राम जी शुरूआत कयो थी श्रोता हमेशह जीअं मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण अदी सकीना ऐं मां ही तव्हांखे छा ॾियां दिलि त चए थी त सयूं ठाहे मोकिलियां पर फ़िलहाल गुलाब जा गुल अला करे ख़ुशि जो तुझे दिल खबरे लायूं अज सिकत सजण लायूं तुझे दिल खबरे लायूं अज सिकत सजण लायूं ओ वरी मेला नसीब बन जा अते मेला नसीब बन जा वरी मेला नसीब बन जा अते मेला नसीब बन जा। वो वक्त बुधाए को नहीं दोआ दर्द दिल में रह जींदो वक्त बुधाए को नहीं दोआ दर्द दिल में रह जींदो वो तुझे दिल खबरे लायूं अज सिकत सजण लायूं वरी मेला नसीब बन जा 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 ओ मस मस कमया अज सिकत सजण लायूं वरी मेला
जी वाकई में को शक ना आहे ज़बरदस्त अदी सकीना या अदी सकीना के माशाल्लाह सब हर के जी नज़र अदी सकीना ॾे पई वञे। ईद आहे साड़ी आहे माशाल्लाह ज्वेलरी आहे कुंवार थी वेठी आहे मुंहिंजी प्यारी भेण अलाह करे सदाईं ईअं हुजे। ऐं वाकई में को शक ना आहे त इहे जेके मेला आहिनि इहे नसीबनि सां ई हूंदा आहिनि। जेको ॾींहुं अॼु आहे उहो सुभाणे न हूंदो ऐं इहा हक़ीक़त आहे त जॾहिं बि इंसानु पाण में हिक ॿिए सां मिले ख़ासि तौर ते ईद ते ऐं इहे जेके रुसामा कंदा आहिनि कावड़ियूं कंदा आहिनि ऐं ईद हिक ॿिए खां परे थी वेंदी आहे त उन ॾींहुं पंहिंजा ॾाढा यादि ईंदा आहिनि। तंहिंजे करे सुठी ॻाल्हि इहा ई आहे त इहे कावड़ियूं इहे झगड़ा इहे रंजिशूं बिल्कुलु ख़तमु करे ईद वारे सॻोरे ॾींहुं मां चवां थी त जल्दी जल्दी देरि न कयो पंहिंजे ॿचिड़नि खे वठी उते वञो ऐं गॾु ईद कयो। जी हाणे असां वटि जेका शख़्सियत वेठी आहे माशाल्लाह सभिनीनि जो इंतज़ारु लॻो पियो आहे त जल्दी जल्दी उनखे चयो जल्दी जल्दी देरि छाजी आहे। अच्छा देॻड़ो रखी आया आहियो न खीर टहिके पियो न अञा खीर टहिके पियो उन खां पोइ सयूं पवंदियूं पर इहो सॼो देॻड़ो असां ॾाईंदो अदा माशूक। हीअ ॾिसो पिया चवनि पिया हीअ अदा माशूक जे लाइ पिया असीं तयारी कयूं। अच्छा तव्हां ॾियो पिया छा ख़र्ची बिस्मिल्लाह। अच्छा मुंहिंजो ख़र्ची चेक आहे चेक ब्लैक चेक आहे इहो ब्लैक चेक आहे इहो चेक न हलंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूं सकन थियो पयूं खे चल। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूं सकन थियो पयूं खे चल। आमूं साम्हूं अचनि पल पल होरा चल। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूं सकन थियो पयूं खे चल। कन थियो इशारा जागी पवन था जज्बा सारा। अजब तरह सा कन थियो इशारा जागी पवन था जज्बा सारा। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूं सकन थियो पयूं खे चल। ओ आमूं साम्हूं अचनि पल पल होरा वधे हलचल। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूं सकन थियो पयूं खे चल। अजब तरह सा तुझे अखियुनि में काढ़ी गानी जवानी निसरण जी निशानी। तुझे अखियुनि में काढ़ी गानी जवानी निसरण जी निशानी। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूं सकन थियो पयूं खे चल। हो आमूं साम्हूं अचनि पल पल होरा वधे हलचल। ए
पंज नज़रुन के झल मुसकल क्यों पयूं खे चल न जवानी में तक बोआ तबसम हर मानू शक बोआ है न जवानी में तक बोआ तबसम हर मानू शक बोआ ये मिठा पंज नज़रुन के झल मुसकल क्यों पयूं खे चल आमू सामू अचन पल पल हो रहा वधे हलचल ए मिठा पंज नज़रुन के झल मुसकल क्यों पयूं खे चल मुसकल क्यों पयूं खे चल एॾो वणियो आहे शाहिदा खे एॾो वणियो आहे छो जो नज़रुनि जो कमाल आहे जिते नज़रुनि जी ॻाल्हि थिए थी वाक़ई नज़रूं ॾाढियूं शरारती हूंदियूं आहिनि पर जेके माशूक अॼु जेके नज़रूं आहिनि न उहे नज़रूं हेॾां होॾां न आहिनि सभिनी जे खीसनि में आहिनि ये नज़रूं खीसनि में आहिनि त खीसे में चाहे जेको तेको हीअं करे ॾिसे थो त खीसो भरियल आहे या पासे वारे खीसे में आहे बहरहाल जिते बि किथे बि तव्हां लिकायो ऐं ॿार न छॾींदा ॿार छा पर असां जहिड़ा वॾा बि न छॾींदा छो जो साल में मस मस त तव्हां खां ईद घुरूं था ऐं तव्हां त हमेशह असां खां घुरंदा आहियो बहरहाल अलाह पाक तव्हांखे ख़ुशि ॾिए सलामत रहो ऐं मां ॾिसां पई त हैदराबाद खां मुंहिंजी जेका मिठड़ी प्यारी भेण आहे इरफाना उहा बि ॾिसी रही आहे पंहिंजे प्रोग्राम खे ऐं छो ईंदो तव्हां जल्दी अचो न गॾिजी ईद कयूं ऐं सुठो लॻंदो आहे ऐं हाणे मां चवंदुसि अदी सकीना खे अदी सकीना माशाअल्लाह मां सदके वञा तुंहिंजी हिन मुस्कुराहट तां शाहिदा छा थियो ऐं हेॾां वरी मां ॾिसां पई त शमशाद ऐं अदी फरीदा ऐं मुंहिंजी भेण माशाअल्लाह तव्हां त सुठो कयो भई अदी वारियूं चुप चुप वेठियूं आहिनि पर हाणे हिननि खे यादि आयो आहे त जेको आहे पाड़े में असांखे कुझु ॾियणो वठिणो हुयो सो न ॾिनोसीं भई ॾेई त आयूं आहिनि ऐं वठिणो हो जॾहिं माण्हू खे वठण जी ॻाल्हि यादि ईंदी आहे न पर छा ख़र्ची अदी फरीदा वठंदासीं ऐं तव्हांखे यादि आहे त अॻिले साल अदी फरीदा असांखे 500 ॾिना हुआ ऐं अॼु मुक़ाबिलो अॼु चए थी मां तव्हांखे हज़ार ॾींदुसि बिल्कुलु अॼु हज़ार मिलंदो असांखे अदी सकीना वो गुल एतरा छटायो घिटिया में गुल एतरा छटायो घिटिया में ओ जिया पैर पवेस न मिटिया में जिया पैर पवेस न मिटिया में वो सारे शहर के सिंगारियो बत्तियों बल्ला बबे बारियो अजे अचे तो सजन रस्ता रोड भी बुहारियो ओ गुल एतरा छटायो घिटिया में गुल एतरा छटायो घिटिया में जिया पैर पवेस न मिटिया में ओ जिया पैर पवेस न मिटिया में मुझो जानी मेहमान थींदो मोला जो मुँह ते एहसान थींदो मुझो जानी मेहमान थींदो मोला जो मुँह ते एहसान थींदो ओ गुल ओ गुल ओ गुल एतरा छटायो घिटिया में गुल एतरा छटायो घिटिया में जिया पैर पवेस न मिटिया में ओ जिया पैर पवेस न मिटिया में
सालन जी सिक पूरी कंदसि मां वरी न हुन खां दूरी कंदसि मां सालन जी सिक पूरी कंदसि मां वरी न हुन खां दूरी कंदसि मां ओ गुल ओ गुल ओ गुल ओ गुल एतिरा छटायो घिटीअ में गुल एतिरा छटायो घिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ में फजल मरिया ते फजल करी तो थोरो गरीब ते असल करी तो फजल मरिया ते फजल करी तो थोरो गरीब ते असल करी तो ओ गुल ओ गुल ओ गुल एतिरा छटायो घिटीअ में गुल एतिरा छटायो घिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ ओ सारे शहर के सिंगारियो बतूं बल्लभ बेबारियो अजे अचे तो सजन रास्ता रोड भी बुहारियो ओ गुल एतिरा छटायो घिटीअ में गुल एतिरा छटायो घिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ में ओ जिया पेर पवेस न मिटीअ में जिया पेर पवेस न मिटीअ में भले ऐं वाकई अॼु ईद जो सॻोरो ॾींहुं आहे त जेके बि पंहिंजा अचनि था मां त चवंदसि त घिटियुनि में वाकई गुल छटाइजनि जीअं उन्हनि जा पेर मिटी में न पवनि इन सां वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक मुंहिंजे दरवाज़े ते खड़को पियो थिए लॻे थो केरु अलाह करे सयूं त इलाही खाधियूं आहिनि का बिरयानी खणी आई हुजे तंहिं करे मां वञा थी ॾिसी थी अचां तव्हांखे बि खाराईंदसि इते जो इते रहिजो वेलकम बैक मोटी आयासीं जल्दी जल्दी मोटी आयासीं छो जो अॼु जेका आहे सा हर तरफ़ ख़ुशबू ख़ुशी पई अचे ऐं कंहिं सेवन में केवड़ो विधो आहे कंहिं गुलाब जो अर्क विधो आहे माशाअल्लाह माशाअल्लाह शीर ख़ोरमो खाई त मज़ो अची वियो ऐं चवंदा आहिनि त उहे बि पंहिंजे घर जी शइ एतिरी वणंदी न आहे पाड़े जी ॾिनल जेका शइ आहे उहा ॾाढी वणंदी आहे ऐं पाड़े मां जेका बि असां वटि शइ अचे पई त प्लेटूं प्लेटूं मूंखां फुरे थियूं वञनि मां चवां थी हिकिड़ो चिमिचो मूंखे बि त खाइणु ॾियो न छो जो पराई शइ आहे न माण्हू खाइण में मज़ो ईंदो आहे ऐं हाणे जेका आहे सो पराई शइ ते मूंखे यादि अची वियो त पराया खीसा बि ताड़जनि जी कंहिंजो खीसो ताड़िया हा पकी ॻाल्हि तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो देरी नथा कयूं ऐं हाणे असां वटि जेका शख़्सियत वेठी आहे आपा फरीदा अदी फरीदा मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण पर अदी हिकिड़ो मिंट अदी अच्छा हीउ पर्स तव्हांजो आहे मां तव्हांखे खणी थी ॾियां अदी मुंहिंजी भेण खे चवंदा आहिनि त पर्स परायो खणिजे पर वरी मोटाए ॾिजे त बाबा कुझु न कुझु अलाह जे ॾिने मां असांखे बि ॾियो तंहिंजे करे अदी बिस्मिल्लाह हा बिल्कुलु ऐं तव्हांजे चवण ते असीं आया आहियूं बिस्मिल्लाह ॾिसो न इहे ख़र्ची ईअं वठिबी आहे तव्हां वरी चवंदा ख़र्ची ॾींदो महिरबानी कयो महिरबानी छा जी माण्हू पर्स खणी ॾे स्पेशल तव्हांजी ख़र्ची आहे अरे वाह सदके अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे भई चवंदा आहिनि त जिथे 5 रुपया 10 रुपया मिलनि न उते बि ख़ुशि थिजे जो उनजी दिलि वटां ऐं माशाअल्लाह अदी मुंहिंजो प्यारो भाउ अदा गुलज़ार भंगवार उनखे मां परे कान्हे इहा ख़र्ची तव्हांजी आहे उहो परे खां इशारा वेठो करे मां ॾिसांसि पई त जेको आहे सो मूंखे बि ॾिजो अदा अधो अधु कंदासीं कुझु तरसो ऐं हाणे मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण अदी सकीना तव्हां बि बाबा हिकिड़े में इलाही हिसेदार थी विया आहिनि तंहिंजे करे ॿाहिरि वञी चांहि पीअंदासीं मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण वेठी आहे अदी बख़्तावर जमाली अदी मरियम बि गॾु आई आहे अदी बख़्तावर जमाली अदी तव्हांखे पहिरीं ईद मुबारक ऐं जेके बि मुंहिंजा ॾिसनि पिया सभिनीनि खे ईद मुबारक ऐं मां इहो चवंदुसि जेके परॾे आहिनि तव्हांखे बि खोड़ सारियूं दिलि जूं गहराइनि सां ईद मुबारक हुजनि ज़ाहिर परदेस त परदेस आहे ऐं परदेस में रही जेके ईदूं कंदा आहिनि पंहिंजनि जी ॾाढी सिक लॻंदी आहे ऐं पंहिंजनि खे वधीक लॻंदी आहे तंहिंजे करे तव्हांखे वरी बि मां चवंदुसि त असां पारां ईद मुबारक हुजे अदी तव्हांखे बि ईद मुबारक मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण तव्हांजा लख थोरा जो तव्हां असां वटि आया आहियो ऐं अॼु ईद जेका आहे असां सां गॾु तव्हांजी कीअं थो लॻे अदी शाह साईं जे शेर सां चवंदसि तो मेल ईद असां सोए वरिती सूमरा
उन जियां ईद जो ॾियारो तमामु प्यारो ॾियारो आहे। इन ते रुसल जेके असां खां दूर आहिनि उहे सभु असांखे यादि ईंदा आहिनि ऐं ईद वारे ॾींहं ते असां परचंदा आहियूं, पंहिंजे प्यारनि जे सां गॾु मल्हाईंदा आहियूं ईद। अॼु असां थोराइता आहियूं धरती टीवी वारनि जा, जिन असांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में घुरायो ऐं लख थोरा उन्हनि जा। असांखे लाइक़ु सम्झूं त असां हिन प्रोग्राम में अची ऐं हिन प्रोग्राम जो हिसो थियूं। इहा का ॻाल्हि आहे, चवण जी ॻाल्हि आहे अदी लाइक़ु। तव्हां असांजी अखियुनि जा तारा आहियो। तूं त प्यारी मिठड़ी भेण आई ऐं यकीन कंदो त तव्हां ॿाहिरि आहियो, ॿाहिरि असां यादि कंदा आहियूं तव्हांखे। त बदी नदी वारनि वटि कॾहिं हलंदासीं ऐं माशाल्लाह तव्हां ॾाढी जाखोड़ था कयो। मुंहिंजे मोस्ट वेलकम। तव्हां आदि बदीन अचो। असांजो बदीन हिकिड़ो नंढड़ो शहर आहे जिते असां पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी ऑर्गेनाइज़ेशन हलायूं था, सूरमी सथ, जंहिंजो आहे प्रोग्राम जेको आहे सकाफ़त सां लाॻापियल आहे। पर उन सां गॾु असां जेके सूरमी सथ जूं औरतूं आहियूं, असांजे ॻोठनि में पोइते पियल जेके छोकिरियूं या जेके औरतूं आहियूं जिन सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, जिन सां मसइला थियनि था, असीं उन्हनि जी एडवोकेसी कयूं था, यानी पैरोकारी कयूं था असां उन्हनि जी। उहे जेके पोइते पियल असांजूं भेणूं आहिनि जिन जा मसइला असां ऐवाननि ताईं पहुचाया आहिनि ऐं असांजे ॻोठ में, असांजे शहर में असां पूरे उन सिंध जी औरतनि सां गॾु आहियूं जिन ते ज़ुल्म था थियनि, जेके पीड़जनि थियूं वीचारियूं नंढड़ियूं छोकिरियूं जेके वॾी उमिरि जे मर्दनि सां शादियूं कयूं। वॾी ॻाल्हि आहे अदी, इहो आहे हिकिड़ो अहसासु। तव्हां दिलि में अहसासु था रखो। मां सम्झां थी त इहो हर इंसान जे दिलि में अहसासु हुजे। ऐं अॼुकल्ह जो दौर खे ख़बर न आहे छा थी वियो आहे त मां अॻे झिरकी जो बच्चो मरंदो हो त उन ते बि असांखे ॾुख थींदो हो त हीउ छा थियो। अॼु इंसान खे थो मारे, क़त्लेआम की शनासी ख़तमु थी वई आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अहिड़ियूं असांजूं भेनरूं जेकॾहिं उथंदियूं त इनशाअल्लाह अल्लाह कंदो इहे सभु मसाइल हल थी वेंदा। तव्हांजा लख थोरा मुंहिंजी भेण। ऐं जेकॾहिं मां चवां ईद वारे ॾींहुं छा खाधो आहे, कुझु पचायो आहे, छा पचाए आया आहियो? मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ त तव्हां खणी आया आहियो, उहो मूं अञा ढक बि न लॻो। तव्हां लाइ सेवियूं में बिरयानी खणी आया। अच्छा, बिरयानी बि आहे न? हा, सेवियूं लाइ माशाल्लाह न बिरयानी जी असां खणी आयासीं, ख़ुशबू अची वई तव्हांखे बि। मां सदके मुंहिंजी भेण त। ऐं हाणे जेका मुंहिंजी भेण वेठी आहे अदी फरीदा वाह, पैसा ॾिननि यकदमि उथी विया। अलाह पोला खसंदी, अलाह छा कंदी, मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। अदी थोरो हीअं बिस्मिल्लाह। ऐं अदी फरीदा जो मां छा तारीफ़ कयां, मां चवंदी आहियां सहरनि जी राणी। महिरबानी। हा अदी, हिन में को शक न आहे। अल्लाह पाक जेको तव्हांजो मिठड़ो आवाज़, जहिड़ो तव्हांजो अंदाज़। ऐं ईद ते छा कहिड़े पार्लर में विया? माशाल्लाह अदी हमेशह हीअं तयारु रहंदी आहे। अदी तव्हां अचो। ऐं अॼु ईद वारे ॾींहुं मुंहिंजी भेण सकीना वारनि खे छा ॿुधाईंदो? हा अदी सकीना वारनि खे पहिरीं त ईद मुबारक। आपा तव्हांखे ईद मुबारक। ऐं मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं जेके बदीन खायूं आहिनि उन्हनि खे ईद मुबारक। ऐं मां सहरो ॿुधाईंदसि। ओ नाज़ वारे राणल साका हलंदी, ओ शान वारे बचड़े साका हलंदी सा हलंदी, गोरूं गोरे वरंदी, हलंदी सा हलंदी, वेलूं ॾही वरंदी, ओ शान वारे बचड़े साका हलंदी, ऐं नाज़ वारे राणल साका हलंदी। खे पाईंदो, ओ नाज़ वारे बचड़े साका हलंदी, ओ शान वारे पुटड़े साका हलंदी सा हलंदी, गोरूं गोरे वरंदी, हलंदी सा हलंदी, वेलूं ॾही वरंदी, ओ शान वारे बचड़े साका हलंदी, ओ नाज़ वारे नंढड़े साका हलंदी। जोड़ाईंदो मुंह खे पाईंदो,
वॻो त जोड़ाईंदो जेड लखे पाईंदो हो नाज़ वारे बचिड़े सां का हलंदी हो शान वाराणल सां का हलंदी चूड़ियूं त जोड़ाईंदो मुमल खे पाईंदो चूड़ियूं त जोड़ाईंदो जेड लखे पाईंदो ओ नाज़ वारे राणल सां का हलंदी ओ शान वारे बचिड़े सां का हलंदी हलंदी सा हलंदी घोरूं घोरे वरंदी हलंदी सा हलंदी वेलूं ॾेई वरंदी ओ शान वारे राणल सां का हलंदी वाच त जोड़ाईंदो मुमल खे पाईंदो ऐं वाच त जोड़ाईंदो जेड लखे पाईंदो ओ नाज़ वारे राणल सां का हलंदी ओ शान वारे बचिड़े सां का हलंदी हलंदी सा हलंदी घोरूं घोरे वरंदी हलंदी सा हलंदी वेलूं ॾेई वरंदी ओ नाज़ वारे राणल सां का हलंदी ओ शान वारे घोटल सां का हलंदी एतिरो कुझु मिलंदो नथ मिलंदी टिको मिलंदो वाच मिलंदी पोइ छो न हलंदी इहो मुंहिंजो सॼो सथ हलंदो बिल्कुलु बिल्कुलु हलंदासीं अलाह सां इहो ख़ुशियूं ॾेखारे ऐं ख़ैर सां हाणे ईद जीअं गुज़रंदी त वरी शादियुनि जी सीज़न शुरू थी वेंदी ऐं ख़ैर सां शादियुनि जा ॾिहाड़ा ऐं हाणे मां पंहिंजी मिठड़ी प्यारी भेण ॻाल्हि सां ॻाल्हाईंदसि मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण बिल्किस जलसी अस्सलाम वालेकुम अदी ईद मुबारक तव्हांखे खोड़ साल अॼु को ईद जो ॾींहुं माशाअल्लाह कीअं गुज़रियो मुंहिंजी भेण बि अदी वारनि सां गॾु बदीन खां ई आई आहे ऐं बदीन में कीअं हुयो ॿारनि भला तव्हांखे छॾियो केतिरी ख़र्ची घणी ख़ुशी ख़र्ची वरिती ऐं तमामु घणो ख़ुशी हुआ जेको ऐं जो लफ़्ज़ आयो न ऐं मूं ख़र्ची बि वरिती पर कंहिंखां वरिती ख़र्ची बि वरिती ऐं मुंहिंजी अदा न ॾिनी तव्हांखे ख़र्ची ॾिनी उनजी ॻाल्हि करे न उन केतिरी ख़र्ची ॾिनी भेण ॾिनी 500 अच्छा 500 अॼुकल्ह 500 जो रिवाज थी वियो 1000 छो नथा ॾियनि 1000 चवंदा जाम आहिनि जाम आहिनि इहो उन्हनि जे लाइ जाम हूंदा असांजे लाइ जाम न आहिनि असांखे कपिड़ा बि कोन था अचनि बिल्कुलु सही वेठो भला तव्हांजो कमकार कीअं पियो हले भेण अलाह जो शुक्र आहे असांजो कमु तमामु सुठो बहितरीनु हली रहियो आहे सूरमी वुमेन डेवलपमेंट जंहिंजी प्रेसिडेंट मैडम मारवी आबदा साम्हूं करे रही आहे ऐं उन में जनरल सेक्रेटरी आहियां बिल्किस सिंधी जगसी जलसी न जगसी जगसी असां बि जगसी आहियूं जग सां गॾु आहियूं असां सभु जग सां गॾु आहियूं मुंहिंजी भेण जी असांजी मैडम मारवी आबदा तमामु घणी ग़रीबनि औरतुनि जी मदद करे रही आहे असीं सभु अदी बख्तावर अदी सदफ़ ऐं ॿियूं बि जेकी भेणूं आहिनि असीं सभु गॾिजी उन्हनि औरतुनि वटि वेंदा आहियूं उन्हनि जा मसइला हल कंदा आहियूं ऐं सिंधी ग़रीब औरतुनि खे सूरमी वुमेन डेवलपमेंट 60 हैंडपंप हणाए ॾिना आहिनि ऐं 30 रोज़ा मैडम मारवी आबदा असीं सभु गॾिजी करे उन्हनि खे रोज़े खोलण जे टाइम ते अफ़तारी कराईंदा आहियूं कराई आहे ऐं ईद ते बि वञी उन्हनि वटि उन्हनि खे ख़र्चियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे कपिड़ा ॾिना आहिनि ऐं ग़रीबनि सां असीं गॾु आहियूं असांजी मैडम मारवी आबदा ऐं असीं सभु उन्हनि सां गॾोगॾु कमु करे रहिया आहियूं असीं बि अदी आबदा वटि रहियासीं हुनजी हेॾी वॾी दिलि आहे माशाअल्लाह असां राति जी मानी बि उते खाधी हुई ऐं माशाअल्लाह पाणी तमामु घणी महिमान नवाज़ तमामु कुझु वधीक ई महिमान नवाज़ आहे अल्लाह साईं उनखे सलामत रखे तमामु घणी मोहबत ॾिनी अदी ऐं सदाईं असीं अॼु जेको माशाअल्लाह खणी अदी बिरयानी मोकिली आहे कोफ़्ता बि मां हाणे ॾिठा छोकिरे मूंखे ॿुधायो त कोफ़्ता न सभु गॾिजी तव्हां त खाई आया हूंदो नदी असांजी मुंहिंजो एतिरो अदी ईअं त न कयो नदी उतां खणी आयो वरी खाईंदासीं बि असीं ईअं त न कयो न भेण तव्हां सां गॾु खाइण जो वरी मज़ो पियो आहे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे इनशाला गॾिजी खाईंदासीं छो न खाईंदासीं ऐं हाणे मां पंहिंजी प्यारी भेण सकीना खे चवंदसि अदी सकीना ओ मां त मण मण मिठायूं विराया
ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे माता बड़ बड़ मिठाइयों विराया माता बड़ बड़ मिठाइयों विराया ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे ओ ई तब आई यार नायो आए लजे छक कावरियो आए लजे छक कावरियो बल्ले बल्ले ओ ई तब आई यार नायो आए लजे छक कावरियो आए लजे छक कावरियो ओ माता खंडरू खीर विराया ओ माता खंडरू खीर विराया ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे ओ माता बड़ बड़ मिठाइयों विराया माता बड़ बड़ मिठाइयों विराया ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे ठेके कुछ न चयो आए अल्लाह जे छक कावरियो आए अल्लाह जे छक कावरियो ओ मुंह तम ठेके कुछ न चयो आए अल्लाह जे छक कावरियो आए अल्लाह जे छक कावरियो ओ माता गीत खुशी जा मगाया ओ माता गीत खुशी जा मगाया ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे बल्ले बल्ले मूसा मिले ओ बची मूसा मिले बले ओ दुआ कयो आई पाड़े वारियूं ओ बची मूसा मिले ओ बची मूसा मिले ओ माता रोटियूं पकोड़ा विराया ओ माता रोटियूं पकोड़ा विराया ओ यार मुसाफिर जी बले ओ दोस्त मुसाफिर जी पवे ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे ओ माता बड़ बड़ मिठाइयों विराया ओ माता बड़ बड़ मिठाइयों विराया ओ यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे अरे वो यार मुसाफिर जी पवे ओ दोस्त मुसाफिर जी पवे जी ॾिठव न माशाल्लाह माशाल्लाह अदी ज़बरदस्त ऐं इहा ई बिल्कुलु ॾिसो अदी सकीना बि ईअं ई चयो आहे त असां सां परचाव कयो ऐं परची पवे ऐं ज़रूरी न आहे त मण मण मिठाइयूं हुजनि विराइजनि ऐं ॾिसो न पकोड़नि डॿो रोटियुनि ते बि
पकोड़ा ऐं डबर रोटी ते बि उहा बि खाराए जेको पंहिंजो हूंदो न उहो पकोड़नि ते बि पर्ची वेंदो हलो अचण वारी त कयो ऐं डबर ऐं हाणे जेका मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण वेठी आहे छा त अंदाज़ आहे छा आवाज़ आहे मां ॾिसां पई नज़र न लॻाईंदा कयो मां ॾिसां पई तव्हांखे सवेरे खां वठी तव्हांजी धू नज़र हेॾां आहे ऐं माशाल्लाह मुंहिंजी प्यारी भेण जेका आहे सदफ़ अलाह साईं तव्हांखे हुस्न ॾिनो आहे अदी सभु पिया तव्हांखे ॾिसनि ख़ासि तौर ते तव्हां जूं जेके सहेलियूं ऐं उहे जेके आहिनि तव्हांखे ॾिसनि पियूं चवनि पियूं त मिठड़ो आवाज़ु अथसि मूंखे ख़बर न हुई तव्हांजो एॾो प्यारो आवाज़ु आहे जी तव्हां ई ॿुधायो आहे मूंखे बिल्कुलु बिल्कुलु न न ईअं वरी कीअं थींदो तव्हांखे ॿुधाए थी बाक़ी असांखे न ॿुधाईंदी ईअं कीअं जी बिल्कुलु ईद जो ॾींहुं आहे मिठड़ी प्यारी भेण तव्हां कुझु ॿुधायो असांखे पोइ खोड़ सारियूं ॻाल्हियूं त थींदियूं आहिनि छो जो हीउ हेसि ताईं गीत पहुतो आहे हा न ऐं वरी खिसकी न वञे त बिस्मिल्लाह आवाज़ सुठी कोन्हे एॾी प्यारी आवाज़ एॾो सुठो अंदाज़ ख़बर आवाज़ ते जे करे त असां दी सकीना खे घुराईंदा आहियूं आवाज़ सुठी हुजे त असां पाणी शुरू थी वञे न बिस्मिल्लाह ईंदो आहे जेको अचे बिस्मिल्लाह मुझे अंगण ते आ सुहणा तुलसी जब छाया मां मुझे आ सुहणा तुलसी जब छाया मां पकड़ गुलाबन दो तुझे अज्ञा छटाया मां मुझे सुहणा तुलसी जब छाया वाह ज़बरदस्त ऐं इन ख़ुशीअ में मां ॾिसां पई परे खां इशारो आहे जीअं हुन सवेरे अधी मूंखे चयो खणी आया आहियूं शामी कबाब खाईंदासीं बि असीं तंहिंजे करे छो न पाण गॾिजी हलो मां पंहिंजी सहेलियुनि खे वठी तव्हां हिते वेहो असां छो था अचूं तंहिंजे करे तव्हां बि हिते ई वेठा हुजिजो मां ॼाण आयसि वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक वेलकम बैक मोटी आयासीं ऐं तव्हां ॾिसो पिया त हिते चहल पहल लॻी पई आहे रुॻो इहो ज़िक्र पियो थिए त पहिरें ॾींहुं कहिड़ा कपिड़ा पाईंदा ॿिए ॾींहुं कहिड़ा पाइबा किथां ठहिराया आहिनि किथां भराया आहिनि असां मायुनि जो रुॻो इहो ई चकर आहे ऐं ॿियो इहो त जेके जिथां बि का शइ असांखे खाधे में वणे थी न उहो पुछूं था ऐं थोरो तरीक़ो त ॿुधाए कीअं थियो जीअं हाणे मूंखे सदफ़ ॿुधायो पिए त मां शीर ख़ोरमो छा त शीर ख़ोरमो पचायो अथसि वॾी ॻाल्हि आहे पर हुन में छोहारा बि विधा अथसि इहे तव्हां पकी ॻाल्हि तव्हां पाण पचाया शीर ख़ुरमा मुंहिंजी ससु पचाईंदी आहे ऐं स्पेशली ईद वारे ॾींहुं असांजी वॾी आहे उहा उथी करे सभु कुझु पहिरीं पचाए करे ऐं पोइ असांखे उथारींदी आहे उथो ऐं पोइ असांखे उथारींदी आहे पोइ जीअं थींदो आहे पर रूटीन सभु ईंदा आहिनि नमाज़ खां पोइ अची शीर ख़ुर्मो त पोइ तव्हांखे ख़बर आहे उहो अम्मी जे हथ जो पचियल हुजे माशाल्लाह ज़बरदस्त ऐं मां ॾिसां पई त जेका अम्मी तव्हांजी ॾिसे पई ऐं उन चयो जेकॾहिं तव्हां चओ हा त इहो शीर ख़ुर्मो मूं पचायो हले की मां तव्हांखे हक़ीक़त में राज़ जी ॻाल्हि ॿुधायां त मूंखे पहिरीं चयोसि त इहो मूं पचायो आहे पर हाणे ख़बर पएसि त तव्हां नज़र अची वियसि चए थी न मुंहिंजी अम्मी पचायो आहे कॾहिं कॾहिं सच ज़ाहिर थी वेंदो आहे कूड़ माण्हू केतिरो ॻाल्हाईंदो पेर न आहिनि वाक़ई कूड़ जा पेर न आहिनि ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं ॿी ॻाल्हि त माशाल्लाह ॿारड़ा जेके आहिनि से फरमाइशूं कंदा आहिनि त अम्मी ईद जे ॾींहुं हीअ पचाइजो या असांखे हिते घुमाइण वठी हलिजो त हैदराबाद में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो राणी बाग ई वञी बचियो आहे हाणे त काफ़ी रौनक थी वई आहे काफ़ी जॻहियुनि ते पर राणी बाग मेन जॻह आहे जिते ॿार चवंदा आहिनि त असीं राणी बाग वेंदासीं पर हाणे ॿार उहे वॾा थी विया आहिनि त पोइ हाणे राणी बाग वारो टाइम वियो तंहिंजे करे ॿारनि खे चयो बाबा न हाणे इहो भोला बोला कोन ॾिसबा ॾिसणो अथव त घर में ई वेठा हुजिजो तमामु घणी ख़ुशी थी ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अञा बि अदी फरीदा के मां ॾिसां पई अदी फरीदा बिल्कुलु तव्हां चकर सां अचो पिया ॾिसो पिया ऐं नज़र तव्हांजी मुंहिंजे हथ ते पए थी हथ ख़ाली छो थी आहे हथ ख़ाली आहिनि कुझु बि न आहे हथ में त हाणे मुंहिंजी भेण असांखे छा ॿुधाईंदी हो तुंहिंजे बंगुल अंदरि राणल बीठी आहियां तुंहिंजे माड़ी अंदरि बचड़ा बीठी आहियां हलिया राणल घोट तोखे हार पायां ओ हलिया बचड़ा घोट ओ तोखे हार पायां तुंहिंजे माड़ी
ज़बरदस्त अदी फरीदा, तव्हां त वाकई कमाल करे छॾियो। पर जेके मुंहिंजूं भेणियूं ॿाहिरि ॾिसनि पिया बचड़ा, अरे इहे त खटनि ते बीह पिया नचनि, वाह दा वाह, एॾो वणियो आहे वाकई। पर असद जी जिथे ॻाल्हि कई आहे न तव्हां, असद साम्हूं बीठो आहे ऐं चए थो त जेको आहे सो अदी खे चओ त वाकई बंगले जे अंदरि तूं आई आहे, पर महिरबानी करे हाणे ईद बि ख़ैर सां वञे पई, त इन ख़ुशीअ में मुंहिंजी तारीख़ त वठो न, जल्दी वठो तारीख़। चए त पोइ मां तोखे ॾिसंदुसि त बंगले जे अंदरि आई। जी अलाह साईं इहा ख़ुशियूं क़ाइमु रखे। जी मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण, तोखां मां ख़र्ची वर्ची कुझु बि नथी घुरां, पर इहा ॿुधाए त ईद कीअं पई गुज़रे असां सां गॾु? ॾाढी सुठी गुज़रे पई ऐं तव्हांखे बि ईद मुबारक हुजे सभिनि खां पहिरियां। ऐं तव्हां सभिनि भेणनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक, ईद जूं सयूं मुबारक हुजनि। ॾाढियूं खाधियूं अथव, थोरो माइक खे वेझो कयो। ऐं ॿियो ॻाल्हि त ॾाढी ईद सुठी गुज़री, छाजे करे जो हिन ईद ते असां सभु गॾु आहियूं। ऐं सभिनि खां वधीक ख़ुशी इहा थी त असांजे हैदराबाद में इहा ईद तव्हां मल्हाई। हा, ऐं हाणे असीं बि हैदराबाद असांजो सिंध जो पंहिंजो प्यारो हिकिड़ो शहरु आहे, तारीख़ी शहरु आहे। ऐं हिनखे तव्हांखे कराची खां हिते शो इहो आणण ते तव्हांजी महिरबानियूं लख लख वधायूं। असां बि तव्हांखे चवंदासीं त तव्हांजी महिरबानी थींदी। असांखे अलाह जे ॾिने मां सॻोरे ॾींहं तव्हां कुझु न कुझु ॿुधायो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। जी ॿुधायो। ऐं ईद जी ख़ुशीअ में हिकिड़ो माना ॿार ईंदा आहिनि वॾनि खां हिकु ईदी वठणु, पर उन जी ख़ुशी में ॿार वरी ॾाढो ख़ुशि थी ऐं नचंदा वेंदा आहिनि। पोइ मां हिकिड़ो गीत जेको पंहिंजो लोक गीत आहे उहो ॿुधायांव थी। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा मोर। माशाल्लाह, ॾिसो पिया मुंहिंजा गुॾड़ा, मुंहिंजा जेके नंढड़ा नंढड़ा सुहिणा सुहिणा ऐं अदड़ियुनि पोनियूं शोनियूं टिकड़ा बिकड़ा पायो कीअं घुमनि पियूं। इहे ई त असांजा मोर आहिनि, इहे ई त असांजा गुल आहिनि, सदाईं टिड़ंदा रहो, मुरकंदा रहो। ऐं हाणे अदी सकीना। अरे जो तरफ़ा दुनिया जो पहरो, मिठे सां कीअं मिलजे, ओ यार जो दर्शन, ओ दोस्त जो दर्शन, अरे सनम जो दर्शन कीअं कजे। जो तरफ़ा दुनिया जो पहिरो, मिठे सां कीअं मिलजे, ओ यार जो दर्शन, ओ दोस्त जो दर्शन, सनम जो दर्शन कीअं कजे। जो तरफ़ा दुनिया जो पहिरो। जी का जय न वजण
सबको असांजो आवेरी ॾींहं जो न्यापो मुंहिंजो आवेरी ॾींहं जो न्यापो कंहिंखे ॾिजे ओ यार जो दर्शन ओ दोस्त जो दर्शन ओ सनम जो दर्शन कीअं कजे जो तरफ़ा दुनिया जो फेरो दिल के जय में उनके जय में गॾिजी हले कोई मूसा अब वया भजी के हान कई अब वया भजी के हान कई सिर जी बलाए सिरसा सिर जी बलाए सिरसा अरे अंदर में सड़ा पियो अंदर में सड़ा पियो सूर भला के सासर जे ओ यार जो दर्शन ओ दोस्त जो दर्शन सनम जो दर्शन कीअं कजे तू तरफ़ा दुनिया जो फेरो पत्थर जाती वावस्कारा पत्थर जाती वावस्कारा तेरे ज़ालिम जो हथ चल जे ओ यार जो दर्शन ओ दोस्त जो दर्शन ओ सनम जो दर्शन कीअं कजे ओ तरफ़ा दुनिया जो फेरो मोहब्बत मिठे सां कीअं मिलजे ओ यार जो दर्शन ओ सनम जो दर्शन कीअं कजे जो तरफ़ा दुनिया जो फेरो वाह दी सकीना वाकई इहा हक़ जी हक़ीक़त बि इहा ॻाल्हि आहे त जॾहिं इहे ॾिहाड़ा हुजनि ईदुनि जा ॾिहाड़ा ऐं पंहिंजा परे जिथे माण्हू वञी बि न सघे पहुची बि न सघे ॾिसी बि न सघे त ओॾीमहिल ईअं ई चइबो त कीअं ॾिसिजे सनम जो दीदार कीअं कजे ऐं अलाह साईं इहे जेके आहिनि से जुदायूं ख़तमु करे माशाल्लाह ज़बरदस्त मां ॾिसां पई त अहसन ऐं मुंहिंजो दिलबर माशाल्लाह तमामु सुठो वॼाइनि पिया ऐं ॾाढो सुठो साथ पिया ॾियनि तव्हां सां तमामु सुठो साथ पिया ॾियनि ऐं हाणे जेको आहे जी कंहिंखे चवां मूंखे कन में ॿुधायो जी अच्छा माशूक कंहिंखे था माशूक चओ अरे हा वाकई मुंहिंजो बसि ईअं न त जहिड़ो थी पवे हा तंहिंजे करे असां वटि माशूक सां वेठो आहे ख़ूबसूरत ऐं नाशिक तव्हांजे लाइ ॾिसो न चवनि था माशाल्लाह ईद हुजे ऐं माशूक जा गीत हुजनि त वाह वाह हो महबूबा तू मुझी जिंदगी तू मुझी बंदगी यकन करगी मुझे दिल के बड़ी यकन करगी मुझे दिल के बड़ी चाल अजब मस्तानी हो महबूबा तू मुझी जिंदगी तू मुझी बंदगी यकन करगी मुझे दिल के बड़ी यकन करगी मुझे दिल के चाल अजब मस्तानी हो महबूबा
तू मस्त मौसम में दूर रही तू थी पहाड़ों ते जुल्म करी तू पूरा जन्नत जी तो खे तो पाया चंद्र तारन सा गॾ जी रही तू जक कण करगी मुझ दिल के बणी जक कण करगी मुझ दिल के दिल आहे जी दीवानी ओ हो महबूबा तू मुझी जिंदगी तू मुझी बंदगी जक कण करगी मुझ दिल के बणी जक कण करगी मुझ दिल के बणी दिल आहे जी मस्तानी ओ हो महबूबा तुझे कुर्बसा है हयाती हथ हथ में हुजे तुझ जो साथी ओ तुझे कुर्बसा है हयाती हथ हथ में हुजे तुझ जो साथी कोलवादा वफा जान पायूं दिल में हसरत रहेगा न बाकी कण करगी मुझ दिल के बणी जक कण करगी मुझ दिल के बणी दिल आहे दी दीवानी ओ हो महबूबा तू मुझी जिंदगी तू मुझी बंदगी जक कण करगी मुझ दिल के बणी जक कण करगी मुझ दिल के बणी दिल आहे दी दीवानी ओ हो महबूबा माशाल्लाह माशाल्लाह ईद जे ॾींहुं त माशाल्लाह सभु था वणनि नंढा वॾा कणक रंगी हुजनि चाहे अछियूं हुजनि कारियूं हुजनि पीलियूं हुजनि पर माशाल्लाह जेके अॼु ड्रेस पाता आहिनि ऐं तयारु थी आहिनि सभु अखियुनि जो तारा आहिनि इन सां वठूं था थोरी देरि जे लाइ ब्रेक पर साॻी ॻाल्हि चवंदुसि छॾे ॾियो अॼु छोकिरियुनि खे चओ त कुझु पचाइनि अॼु तव्हां वेही असांजो प्रोग्राम ॾिसो मुंहिंजूं सोढ़ियूं सरतियूं वेठियूं आहिनि जी वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक वेस आयसि पर साॻी ॻाल्हि चवंदुसि हेॾा होॾा बिल्कुलु न आहे थोरो हिते जो हिते रहो वेलकम बैक मोटी आयसि जल्दी जल्दी दौड़ंदी आई जी मां ॿाहिरि वियसि ॿारनि जी कतार लॻी पई आहे हिन कतार में सभिनी जातो आहे त असांखे ईद जी ख़र्ची ईद जी ज़ाहिर आहे इहो हुननि जो हक़ु आहे ऐं पंहिंजे बाबा खे बि चवंदा आहिनि त ईद ते ॾींहुं किथे घुमाइणु वेंदो ऐं उन्हनि जेके हुननि सां वाइदा कया उहे पूरा थींदा ऐं बिल्कुलु अॼुकल्ह बैंक मां ॾाढा ॾुखिया इहे 10-10 रुपया बि ॾाढा ॾुखिया मिलिया आहिनि तंहिंजे करे मूं अॻु वाठ ई वठी छॾिया ऐं तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे छो न ख़र्ची तव्हांजो हक़ु आहे ऐं छो जो तव्हां पाबंदी सां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं प्रोग्राम में ज़रूरु अचो पर पहिरीं मां तव्हांखे सहरो थी ॿुधायां सब्र त कयो सहरो त ॿुधो अधी सकीना देरि न कयो वरना ही पैसनि जे लाइ ॾिसो त सही ॿारनि जा कम वो अजोकी रात रही मुझी दिल थी घुरे ओ मुझी दिल थी घुरे जान जो केर जिए केर मरे ओ तीन परे अजोकी रात रही बहुत मुझी दिल थी घुरे ओ ला दिल थी घुरे जान जो केर जिए केर मरे ओ तीन परे मर मर जो बदन सनड़ी किची हथड़ा नरम ओ संग मर मर जो बदन सनड़ी किची हथड़ा नरम तो सदा मान जवानी जो मुझा सोना सनम वो तुझ मासूम जवानी जो खुदा खेर करे ओ ला खेर करे जन जो खेर जिए खेर मरे हो
जुल्फ चुमा है तुझा जुल्फ चुमा चैन मिले हीर तेरे ओला हीर तेरे जानी जो केर जिए केर मेरे हो तीन मेरे जो की रात रही पोता मुझे दिल की गुरे ओला दिल की गुरे जानी जो केर जिए केर मेरे हो तीन मेरे लताड़े लहारी मोहब्बत जगता बेड़ी तेरे ओला बेड़ी तेरे जानी क्यों केर जिए केर मेरे हो तीन मेरे रात रही जो की रात रही पोता मुझे दिल से घुरे ओला दिल से घुरे जानी क्यों केर जिए केर मेरे हो तीन मेरे हो तीन मेरे ये मुझे अधी के एतिरो न थकायोसि छो जो हिन सयूं एतिरियूं न खाधियूं आहिनि बुख ते आहे चए थी मूं सयूं ई न खाधियूं आहिनि एतिरो तव्हां मूंखे नचायो पर ज़ाहिर आहे ईद जा ॾींहं आहिनि त हिन में नचण टिपण इहो त जेको आहे सो मज़ो थो अचे वरी ख़ासि करे जॾहिं पंहिंजनि सां ईद थिए त हुनजो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं हाणे वरी काॾे काॾे मुंहिंजो लाड़ो वञे पियो आह अधी फरीदा बसि असीं न छॾूं कोन हिकिड़ी हूंदी आहे अटकी पवंदी आहे पोइ उहा न छॾूं थी लॻंदी आहे असीं न छॾूं थी लॻायूं मुंहिंजे ख़्याल में असांखे वरी आसरो आहे छो जो अदा आयो आहे न अदा बि खणी आयो आहे न अदा अची वियो आहे अदा मथे करे मोड़ मोड़न जा पलांद मथे करे मोड़ मोड़न जा पलांद राणल मुंहिंजो रात न रहंदो बचिड़ो मुंहिंजो रात न रहंदो ओ सहरो रहाई रात मथे करे मोड़ मोड़न जा पलांद मथे करे मोड़ मोड़न जा पलांद
माशाल्लाह अदी फरीदा त कमाल करे छॾियो ऐं एॾो ज़बरदस्त असांखे सहरो ॿुधायो आहे। हीअ त आहे मलका राणी सहरनि जी हिन में को शक न आहे। अदी लख थोरा तव्हांजा, पर वक़्तु ॾाढो ज़ालिम आहे, ईअं वारी वांगुरु असांजे हथनि मां ईअं वियो हलियो ऐं पर असांजी का जुदाई कान्हे, वरी बि तव्हां सां गॾु आहियूं, छो जो इहे ईद जा ॾिहाड़ा आहिनि ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा आहिनि। पर मां ॾिसां पई त ॿारनि खे बि तकड़ि लॻी पई आहे ऐं पाड़े में, छो जो उन्हनि जी अम्मी उन्हनि खे विहारियो बीठी आहे त सयूं बाबा पहिरीं पाड़े में ॾेई अचो जी। ऐं आख़िर में मां तव्हां सभिनी जा केतिरा थोरा कयां ऐं अलाह से तव्हांखे मुंहिंजियूं प्यारियूं भेनरूं जेके बदीन मां आयूं, अदी तव्हांजा लख थोरा। अलाह कंदो इहे हर ईदियूं असांजियूं तव्हां सां गॾु ई हूंदियूं, तव्हां सां गॾु हूंदो ऐं ख़ासि तौर ते जॾहिं बि इहे ॾिहाड़ा ईंदा तव्हां असांखे ॾाढो यादि ईंदो। शमशाद अदी फरीदा माशाल्लाह माशूक, तव्हांजा लख थोरा, तव्हां टाइम कढी आया आहियो। मूंखे ख़बर आहे ख़र्ची खां लिकी आया आहियो, पर आख़िर त वरी बि घर वञिणो आहे न, तंहिंजे करे। ऐं सदफ़ तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां जी मां कीअं थैंक्स फुल कयां। अलाह पाक तव्हांखे सलामत रखे। वरी बि तव्हां सभिनीनि खे मां ईद मुबारक चवंदुसि। ऐं अदी सकीना, अच्छा तव्हां मुंहिंजे भर में बीठा आहियो, अरे माशाल्लाह। अदी सकीना मुंहिंजे भर में बीठी आहे, तंहिंजे करे चवंदुसि अदी सकीना असांखे सहरो ॿुधाए, पर गॾु तव्हां बि साथ ॾियो। वो सजी में फिल्म में मिठा हले पई ॻाल्हि इहा, सजी में फिल्म में मिठा हले पई ॻाल्हि इहा, जेको माण्हू वखणवा सो के तो सजणवा, सजी में फिल्म में मिठा हले पई ॻाल्हि इहा, सजी में फिल्म में मिठा हले पई ॻाल्हि इहा, जेको माण्हू वखणवा सो के तो सजणवा, मकड़वा सूखे जो सजनवा। ढोलड़वा सूखे जो सजनवा, जो ढोलड़वा सूखे जो सजनवा, सगी में फिल्म मिठा हले पई